सिंध जे अमर रागी तोड़े पूरी दुनिया में राग ज़रिए शोहरत हासिल कंदड़ सूफ़ी कलाकार जमालुद्दीन फ़कीर जी ॿी वरसी संदसि आख़िरी आरामगाह आस्थानो जमालुद्दीन फ़कीर में थी, जंहिंमें पूरी सिंध मां सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, कारोबारी, सहाफ़ती हलक़नि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तोड़े संदसि परस्तारनि ऐं माइटनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान नाम्यार अदीब प्रोफेसर नवाज़ कुंबर, इस्माइल फ़कीर महर, डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली, राणा राशिद राजपूत, अमीर अली कीरियो, मंसूर जब्बार मेमून, अमीर बख्श बुर्दी, राजेश कुमार हरदासानी, अमीन ज़रदारी ऐं ॿियनि तक़रीरूं करे सूफ़ी जमालुद्दीन फ़कीर जी ज़िंदगी ते रोशनी विधी। वरसी तक़रीब में शरीक माण्हुनि जो चवणु सिंध जी हिकिड़ी सूफ़ी राग जी यूनिवर्सिटी हुई जंहिं पंहिंजा शागिर्द पैदा कया आहिनि। अॼु हुनजी ॿी सालगिरह वरसी मल्हाई पई वञे ऐं साईं जन जूं हिन सिंध जे लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। हिन में हज़ारनि जे तादाद में जेके माण्हू आया आहिनि इहे सभु मोहबत कंदड़ आहिनि। जमालुद्दीन फ़कीर न सिर्फ़ु सूफ़ी रागी हुयो पर हिकु दरवेश इंसानु हुयो जेको जेको बि हुन सां मिलंदो हुनजो थी वेंदो। ॿी वरसी आहे फ़कीर साईं, तव्हां ख़बर आहे त तमामु नाले वारा सूफ़ी रागी हुया, तमामु वॾो सूफ़ी रागी हो जेको जंहिं पूरी दुनिया में सिंध जो पाकिस्तान जो नालो जेको आहे सो रोशन कयो। तक़रीब जी आख़िर में नाले वारे सूफ़ी फ़नकारनि शफ़ी फ़कीर, भागचंद लाखाणी ऐं ॿियनि सूफ़ी कलाम ॻाए महफ़िल में वेठलनि ते सहरतारी करे छॾी। गॾोगॾु दरगाह मंठार फ़कीर जे गादी नशीन सूफ़ी मोहम्मद बख्श ज़ामिन जमालुद्दीन फ़कीर जे फ़र्ज़ंद बरकत जमाल खे पटको पारायो ऐं पाकिस्तान हिंदू काउंसिल पारां खेसि लाइफ अचीवमेंट एवार्ड पिणु ॾिनो वियो। साथी रिपोर्टर नवीद गुल ख़ासकेली सां गॾु ख़ुदा ॾिनो का चई, सिंध TV न्यूज़।